الله नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फ़िन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हम्दो सना दुरूद सलाम का बाद में काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक के अंदर इन उनवान ते गुफ्तगू कई वेंदी तो बेनमाज़िन जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। बेनमाज़ी अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में दुनिया में कहिड़ी हैसियत रखनि था, क़ब्र में उन्हनि जो अंजाम छा आहे ऐं महशर में क़यामत वारे ॾींहुं हू कंहिंसां गॾु हूंदा। नमाज कुरान पाक जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जा बजा नमाज जो हुक्म ॾिनो आहे। कुरान मजीद ऐं हदीस मुबारक अलैहिस्सलातु वस्सलाम तो बैद जी ॻाल्हि आहे, पर असांजे असरी तालीम दुनियावी तालीम खे ॾिठो वञे, स्कूलनि जे अंदरि जेका इस्लामियात पढ़ाई वेंदी आहे या जेके सिंधी जा सब्जेक्ट पढ़ाया वेंदा आहिनि, किथे इहो ॿुधण में आयो हूंदो त अल्लाह तबारक व तआला नमाज जो पंहिंजे कुरान में 700 दफ़ा हुक्म ॾिनो आहे। माना के नमाज इंसान जी ज़िंदगी जो अहम हिस्सो आहे। नमाज शैतान ऐं इंसान जे दरमियान फ़र्क़ु कंदी आहे।
हदीस शरीफ़ा जे किताब सही मुस्लिम किताबुल ईमान बाब कुफ्र मन तरक सलात जे तहत हदीस नंबर 81 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइन था, इदा क़रअ इब्न आदम अस्सजदता, जॾहिं इब्न आदम सजदे तिलावत वारी का सूरत तो पढ़े, फसजदा, पोइ इब्न आदम सजदे में किरी तो पवे, सजदो करे तो, फ़अतज़ल शैतान वहुव यबकी, शैतान दाहूं कूकूं रड़ियूं कंदे उन इंसान का अलग थी वेंदो आहे ऐं पोइ छा चवंदो आहे, या वैली मुंहिंजे लाइ तबाही ऐं बर्बादी आहे। केरु थो चवे? शैतान। उमिरा इब्न आदम बिस्सुजूद फसजद फलहुल जन्ना, इब्न आदम के नमाज जो हुकुम ॾिनो वियो, सजदे जो हुकुम ॾिनो वियो, उन सजदो कयो, उन नमाज पढ़ी, उन जे लाइ जन्नत आहे रब जे तरफ़ां। व उमिरतु बिस्सुजूद, शैतान चवे थो मुंहिंजे मौलाए करीम, मुंहिंजे रब, मुंहिंजे पालनहार, मुंहिंजे ख़ालिक, मुंहिंजे मालिक मूंखे हुकुम ॾिनो त आउं सजदो कयां, फ़अबैतु, मूं सजदे करण खां इनकार करे छॾियो, फलियन नार, मुंहिंजे लाइ बाह। शैतान जो फ़ैसिलो त जेको माण्हू नमाज़ी आहे, जेको माण्हू अल्लाह साईं खे सजदो करण वारो आहे, उन जे लाइ जन्नत आहे। अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो त उहो ई उन जे लाइ जन्नत आहे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान नमाज़ी जे लाइ जन्नत आहे, पर शैतान बि चवे थो त जेको सजदा कंदो, जेको पंहिंजे पालनहार जे साम्हूं झुकंदे आजिज़ी व इंकिसारी में ज़िंदगी गुज़ारींदो, उहो पंहिंजे रब जो सचो ऐं हक़ीक़ी बानोब आहे ऐं उन जो ठिकाणो, उन जो मक़ाम जन्नत आहे। ऐं जेको इंसान सजदे जो इनकार थो करे, सजदो नथो करे, सजदनि खे ज़ाया थो करे, दुनियावी लहवियात में, दुनियावी अयाशियात में, दुनियावी ख़वाहिशात में, दुनियावी मसरूफ़ियात में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, शैतान चवे थो त उहो माण्हू मूं सां गॾु जहन्नम में हूंदो। ऐं इहो ई शैतान आहे जेको वध में वध अव्हां ते मूं ते हमिलो करे, हावी थी करे इंसान खे नमाज खां परे थो करे। जंहिं इंसान में नमाज नाहे ऐं न रही, यकीनन उन इंसान वटि इस्लाम जे कंहिं बि मसइले जो हया न रहंदो। जंहिं इंसान वटि नमाज हूंदी, जंहिं इंसान जे अमल में नमाज हूंदी, उन इंसान वटि बाक़ी मामला जो बि हया हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि कई मक़ामात ते चंद मिसाल पेश कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल बकरा जे अंदरि फरमायो, अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मअर राकिईन। मौलाए करीम फरमाए थो, ए मुंहिंजा बानो, नमाज पढ़ो, ज़कात ॾियो, रुकू करण वारनि सां गॾिजी करे रुकू कयो। बे मक़ाम ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। ए मुंहिंजा बानो, ओ जेका 5 वक़्त नमाज़ मूं मौलाए करीम, मूं अव्हां जे रब अव्हां ते फ़र्ज़ कई आहे, उन जी हिफ़ाज़त कयो, उन खे पाबंदी सां अदा कयो। वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, अल्लाह रब्बुल आलमीन जा फरमा बरदार बाना थी करे ज़िंदगी गुज़ारियो। अल्लाह रब्बुल आलमीन बे मक़ाम ते फरमाए थो, वअक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। मौलाए करीम फरमाए थो, ए मुंहिंजा बानो, नमाज पढ़ो, ज़कात ॾियो, ओ पंहिंजे रसूल जो चयो मञो, लअल्लकुम तुरहमून, तां रब अव्हां ते मेहरबान थी पवां, ऐं रब अव्हां ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कयां, ऐं रब अव्हां जी ज़िंदगी में अव्हां खे सुकून अता कयां, ऐं रब अव्हां जो परेशानियूं, मुसीबतूं, आज़माइशूं दूर करे अव्हां खे सुकून ऐं राहत नसीब कयां। इहो आहे रब जो पैगाम। पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि फरमाई, अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। हुकुम कयईं, पोइ वरी ॿुधायईं त कहिड़ा माण्हू नमाज़ पढ़नि था, कहिड़ा माण्हू जेके मूं रब जा हक़ीक़ी बाना आहिनि,
फरमाई अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युकीमूना सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। रब्बुल आलमीन फरमाए तो जेके मुंहिंजा सच्चा मूंसां बाना आहिनि उहे नमाज पढ़नि था, उहे सदक़ात व ख़ैरात ॾियनि था। ओ जिन्हनि जो आख़िरत ईमान आहे उहे नमाज पढ़नि था, नमाज खां भॼनि कोन था। ओ जिन्हनि जो क़ब्र ते ईमान आहे उहे नमाज पढ़नि था, नमाज खां भॼनि कोन था। जंहिंजो मूं रब ते ईमान आहे उहे नमाज पढ़नि था, नमाज खां भॼनि कोन था। मौला करीम फरमाए तो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ओ जेके नमाज़ी बाना, जेके क़ब्र जी तैयारी करण वारा बाना, ओ जेके मूं रब्बुल आलमीन जे फरमा बरदारी करण वारा बाना। ऐं मौला करीम ऐलान करे तो ॿुधायां ओ जेके नमाज़ी अथव उहे हिदायत वारा अथव, बेनमाज़ी न। ओ जेके नमाज़ी अथव ओ रब्बुल आलमीन जे तरफ़ां कामयाब बाना अथव, बेनमाज़ी न। बेनमाज़नि जे बारे में रब्बुल आलमीन छा फरमायो, इन्नल्लज़ीना कफ़रू सवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुंदिरहुम ला युमिनून। रब फरमाए तो नमाज पढ़ण जा केतिरा बि दलील इन्हनि जे साम्हूं पेश करे छॾियो, नमाज कोन पढ़ंदा। केतिरो बि उन्हनि खे मौला करीम जो ख़ौफ़ ॾियारियो, नमाज कोन पढ़ंदा। केतिरो बि इज़राइल जे धमकियूं ॾियारियो, नमाज कोन पढ़ंदा। केतिरियूं बि क़ब्र जूं वहशतनाकियूं दहशतनाकियूं ॿुधायो, नमाज कोन पढ़ंदा। केतिरा बि जहन्नम जा अज़ाब ॿुधायो, नमाज कोन पढ़ंदा। मौला करीम ॿुधा त सही उहे कहिड़ा बाना आहिनि जेके नमाज नथा पढ़नि, जिन्हनि खे बार बार नमाज जो चयो वेंदो आहे पोइ बि नमाज नथा पढ़नि। रब फरमातहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून। उन्हनि खे ड्रेॼारियो या न ड्रेॼारियो, इहा आख़िरत ईमान ई कोन था रखनि। अल्लाह साईं फरमाए तो बेनमाज़ी जो आख़िरत ईमान कोन्हे को। मौला करीम इन्हनि बेनमाज़नि जे दिलनि ते ताला हणी छॾिया आहिनि। ओ इन्हनि जे अखियुनि ते ताला लॻी चुका आहिनि, इन्हनि जे कननि ते ताला लॻी चुका आहिनि। वलहुम अज़ाब ख़राब ऐं बेकार आहे। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल ईमान बाबो बुनियल इस्लाम बाबुन दुआउकुम ईमानुकुम, हदीस नंबर 8 जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। पहिरीं शइ कहिड़ी आहे, शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पढ़ियोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहा इस्लाम जे मुसलमाननि जी पहिरीं सुञाणप आहे। व इक़ामिस सलात, ॿी सुञाणप मुसलमाननि जी इहा आहे तूं नमाज़ पढ़ंदा। जेकॾहिं हिकिड़ो गैर मुस्लिम बि ॿाहिरि वेठो आहे, मुसलमान बि वेठो आहे, अज़ान आई आहे, हीउ कलमो पढ़े थो, हीउ बि नमाज़ में कोन आयो, गैर मुस्लिम बि नमाज़ में कोन आयो। इस्लाम चए थो त मुसलमान जी निशानी नमाज़ आहे। अज़ान ईंदी नमाज़ ते हलियो वेंदो। ऐं ॿी निशानी, टी चौथी पंजी न, ही सदक़ात व ख़ैरात, ही ज़कात, ही हज, ही उमरा, ये बाद जो ॻाल्हियूं आहिनि। अव्वल सिफ़ में अव्वल सुञाणप रब जी तौहीद, ॿिए नंबर ते नमाज़ आहे। जेकॾहिं गैर मुस्लिम बि नमाज़ न पढ़े, मुसलमान बि नमाज़ न पढ़े, को फ़र्क़ु रहियो? अल्लाहु अकबर कबीरा। अचो सोहणे अली बिन अबी तालिब रदी अल्लाह ताला अन्हु ॾांहुं। हदीस शरीफ़ जे किताब मुसन्नफ़ इब्न अबी शैबा हदीस नंबर 3436 जे अंदर अमीरुल मुमिनीन अली बिन अबी तालिब रदी अल्लाह ताला अन्हु वटि हिकु माण्हू आयो। ये सोहणा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, मा तरा फी इमरातिन ला तुसल्ली। ए सोहणा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन माण्हू जे बारे में अव्हांजो छा फ़ैसिलो आहे? कहिड़ा सोहणो अली, सोहणो अली चवंदा अली रज़ी अल्लाह ताला खे कोन था मञनि। अचो ॾिसो सोहणे अली जी सीरत खणो, अव्हां पंहिंजा करतूत बि ॾिसो ऐं असांजी ज़िंदगी बि ॾिसो, असांजी सीरत ऐं सूरत अख़लाक़ बि ॾिसो, अव्हां पंहिंजो बि ॾिसो, पोइ वरी फ़ैसिलो कयो त सोहणो अली रज़ी अल्लाह ताला कंहिंजे पासे आहे। सोहणे अली वटि आयो आहे। ए सोहणा अली रज़ी अल्लाह ताला जेका औरत नमाज़ नथी पढ़े उन जे बारे में अव्हांजो छा फ़ैसिलो आहे? सोहणे अली रज़ी अल्लाह ताला खां पुछा, हिकु औरत जे बारे में कयो वियो त नमाज़ कान थी पढ़े।
सोने अली रज़ी अल्लाह ताला नो मुतलकन मर्द ऐं माई, मर्द औरत ॿिन्ही जे बारे में फ़ैसिलो फरमायो। छा फरमायूं? मल्लम युसल्ली फहुव काफ़िर, जेको मर्द आहे या औरत आहे, सोने अली जो फ़ैसिलो आहे, असां वहाबियनि जो न। ओ जेको मर्द आहे या औरत आहे, ओ जेका नमाज़ नथी पढ़े, जेको नमाज़ नथो पढ़े, ख़लीफ़ा राशिद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनो न्याणो बि आहे, हसन ऐं हुसैन जो बाबो अली आहे, उहो फरमाए थो जेको मर्द बेनमाज़ी आहे उहो बि काफ़िर आहे, ओ जेका औरत बेनमाज़ण आहे उहा बि काफ़िर आहे। सोनो अली चए थो बेनमाज़ी काफ़िर, ही नमाज़ूं पढ़नि कोन पोइ बि मोमिन आहिनि। अल्लाहु अकबर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ वे किताब सही मुस्लिम, किताबुल मसाजिद व मवाज़ि सलात, बाबु इस्तिहबाब नाफिला, हदीस नंबर 779 जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु घर जो ऐं हिकु माण्हू जो मिसाल बयान कयो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मसलुल बैतिल्लज़ी युज़करुल्लाहु फ़ीही व मसलुल बैतिल्लज़ी ला युज़करुल्लाहु फ़ीही मसलुल हय्य वल मय्यत। सुनो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कौल ऐं बोल इन इरशाद आहे, फरमान मुबारका। पाण करीमन फरमाइनि था हिकु उहो घर आहे जंहिंमें मौलाए करीम जो ज़िक्र आहे, जंहिंमें मौलाए करीम जी नमाज़ आहे, जंहिंमें मौलाए करीम जी इबादत आहे, जंहिंमें मौलाए करीम जो क़ुरान पढ़ियो वञे थो। ॿियो उहो घर आहे जेको रब जी नमाज़ खां ख़ाली आहे, रब जी फर्मा बरदारी खां ख़ाली आहे, रब जे ज़िक्र खां खाली आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मसलुल हय्य वल मय्यत, उन माण्हू जी आहे हिकिड़ो माण्हू ज़िंदा आहे, रब जी नमाज़ पढ़ंदड़ा, रब जो ज़िक्र कंदड़ा, रब जी फर्मा बरदारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण वारो आहे। ॿियो माण्हू उहो आहे जेको मरी चुको आहे, नमाज़ बि नथो पढ़ी सघे, ज़कात बि नथो ॾेई सघे, अल्लाह जो ज़िक्र बि नथो करे सघे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इते ॿ ॻाल्हियूं तव्हांखे मूंखे सम्झायूं। हिकु त उहो घर जंहिंमें अल्लाह जी इबादत कान्हे, नमाज़ कान्हे। तव्हां ऐं आऊं पंहिंजे घरनि जो मुआइनो कयूं, केतिरे क़दुरु गुनाहनि जा कम घरनि में मौजूदु आहिनि पर नमाज़ कान्हे का। हिकु उहो घर जंहिंमें अल्लाह साईं जी इबादत कान्हे का। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾिनो त इन घर जो मिसाल क़ब्रिस्तान वारो मिसाल आहे। हिकु उहो माण्हू जेको ज़िंदा आहे, उहो रब जो बानो आहे ऐं इबादत कंदड़ आहे। जेकॾहिं ज़िंदा हुजण जे बावजूद बि नमाज़ नथो पढ़े, अल्लाह जो ज़िक्र कोन अथसि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भले ज़िंदगी में घुमे फिरे पियो पर इहो बि मुर्दनि जी लिस्ट में आहे। नमाज़ ॿिनि क़िस्मनि जा माण्हू नथा पढ़नि, हिकिड़ो काफ़िर, ॿियो मुर्दा। तव्हां ऐं आऊं फ़ैसिलो कयूं त कहिड़नि में शुमार आहियूं, काफ़िरनि में शुमार आहियूं या मुर्दारनि में शुमार आहियूं। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद मुबारक आहे। हदीस शरीफ के किताब सही मुस्लिम, किताबुल मसाजिद व मवाज़ि सलात, हदीस नंबर 780 जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न ठाहियो। ला तजअलू बुयूतकुम मकाबिरा, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न ठाहियो। फ़इन्न बैतिल्लज़ी युक़रअु फ़ीही सूरतुल बक़रा फ़इन्न शैतान यनफ़िरु मिनल बैतिल्लज़ी युक़रअु फ़ीही सूरतुल बक़रा। उज घर जे अंदरि रब जे मुक़द्दस किताब सूरतुल बक़रा पढ़ी वेंदी आहे, ओ उन घर मां शैतान भॼी फरार थी करे निकिरी वेंदो आहे। असांजे घरनि में आहे क़ुरान जी तिलावत, टीवियूं पयूं आहिनि, टच मोबाइल नंढे वॾे वटि सभिनी वटि, मर्द त मर्द, पर हींअर असांजे माइरनि भेनरनि वटि बि मोबाइलूं आहिनि। मर्दनि जी ॻाल्हि सम्झ में अचे थी, कारोबारो तिजारत आहे, ॾेती लेती मामलात, कॉल फ़ोन मिस कॉल मैसेज हलनि था, सम्झ में अचे थी। पर अॼु जे दौर में मुंहिंजी अमड़, मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी मोहतरमा मुसलमान औरत खे, मोमिना खे मोबाइल जी कहिड़ी ज़रूरत आहे? हू न हारी आहे, न कमदार आहे, न मज़दूर आहे, न मुंशी आहे। अम्मा खां पुछा कयो, अदी खां पुछा कयो, जेकॾहिं तुंहिंजो बाबा सां ताल्लुकात, बाबा शाम जो मोटी ईंदो। जेकॾहिं भाउ सां ताल्लुकात, भाउ बि घर में आहे। जेकॾहिं भेण सां ताल्लुक आहे, जेकॾहिं भेण बि घर में आहे। अञा बि रिश्तेदारनि सां ॻाल्हाइणो आहे।
अबू जी मोबाइल मौजूद आ, भा जी मोबाइल मौजूद आ, पुछा के तोखे मोबाइल रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था घरनि खे कब्रिस्तान न ठाहियो, क़ुरान पढ़ो। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम किताबुल मसाजिद व मवाज़ि सलात हदीस नंबर 777 जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सल्लू फी बुयूतिकुम, ए मुंहिंजा उम्मतियो पंहिंजे घरनि जे अंदरि नमाज़ पढ़ंदा कयो, पंहिंजे घर वारनि खे नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾियो। छाजे लाइ? वला तत्तखिज़ूहा कुबूरा, जंहिं घर में नमाज़ नथी पढ़ी वञे उहो घर कब्रिस्तान आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था घरनि में नमाज़ पढ़ो, घरनि में क़ुरान मजीद पढ़ंदा कयो, घरनि खे कब्रिस्तान न ठाहियो। हिकिड़ी ॻाल्हि हिते ॿी मालूम थी त कब्रिस्तान में न क़ुरान पढ़ियो वेंदो आहे न नमाज़ पढ़ी वेंदी आहे। असांजा मुसलमान मस्जिद में क़ुरान पढ़ण जे लाइ कोन ईंदा। जिते घर में क़ुरान पढ़ण जो हुकुम आहे घर में क़ुरान कोन पढ़ंदासीं। कब्रिस्तान में कुल जी वठ वठा लॻी पई आहे। एतिरी ख़ैर ख़वाही जेको माण्हू पंहिंजो पाण सां ख़ैर ख़वाही नथो करे, रब सां ख़ैर ख़वाही रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम सां ख़ैर ख़वाही नथो करे, उहो कब्रिस्तान में कुल पढ़ी क़बर वारनि ते ख़ैर ख़वाही पियो करे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खां मना कयो आहे। जिते क़ुरान पढ़जे उते टीवी हले, उते फहाशी बेहयाई वारा गाना ऐं फिल्मूं हलनि, उते शेरो शवाइर कवाइलियूं हलनि, ऐं जिते क़ुरान पढ़ण जो हुकुम न आहे उते क़ुरान पढ़ियो पियो वञे। हीअ असांजी मुसलमानियत आहे। जेकॾहिं कंहिं मुसलमान खे एतिराज़ त दलील खणी अचे, असां आहियूं दलील खे मञण वारा। क़ुरान मां दलील खणी अचे, हदीस मुबारका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां दलील खणी अचे, सोणे अली रज़ी अल्लाह ताला खां दलील खणी अचे, अखियुनि ते कंध हेठि करे लबे करे तव्हां जा त छा पर तव्हांखे ई दफ़न करे तव्हांजे मथां अॼु ई कुल पढ़ंदासीं। अल्लाहु अकबर। दोस्तनि जी किताब आहे अल फुरू मिनल काफ़ी जुल्द नंबर 2 किताबु सलात। मोहम्मद बाक़िर जेको दोस्तनि जो 6हों इमाम आहे बल्कि 5हों इमाम आहे, उहो चए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु माण्हू आयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां चई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऊसी, ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर मूंखे तव्हां जेका चाहियो न उहा वसियत कयो पंहिंजे तरफ़ां, मूंखे अहिड़ी वसियत कयो जो उन ते अमल कयां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाइनि था ला तदउ सलात सलातम मक्तूबतम मुतअम्मिदा। दोस्तनि जी किताब आहे, सम्झी सघो था। दोस्त इमाम मोहम्मद बाक़िर जिन्हनि जो इमाम आहे, उहे चवनि था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु माण्हू आयो वसियत पियो कराए, ऐं वसियत अल्लाह जे प्यारे पैगंबर इहा कई त नमाज़ पढ़जां, नमाज़ खे कॾहिं बि न छॾिजां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी वसियत छो, नमाज़ छो न छॾियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था फ़इन्न मन तरकहा फ़क़द बरियत मिन्हु मिल्लतुल इस्लाम। जंहिं बि इंसान नमाज़ छॾी, जंहिं बि इंसान नमाज़ खे ज़ाया करे छॾियो, नमाज़ खे तर्क करे छॾियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इहो इंसान इस्लाम खां ख़ारिज आहे। सुन्नियत वारा हदीसनि जा किताब, दोस्तनि वारा हदीसनि जा किताब, बेनमाज़ी सोणे अली जी नज़र में, सोणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में इस्लाम खां ख़ारिज आहे। एतिरे क़दुरु सख़्त वईद आहे। अंदाज़ो लॻायो ऐं हा ऐं आऊं किथे आहियूं। हदीस शरीफ़ जे किताब सुनन इब्न माजा किताबुल फितन बाबु सब्र अलल बला हदीस नंबर 4034 जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे वसियत कयो। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वसियत कई। कहिड़ी वसियत? सभ खां पहिरियां अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कजांइ, ऐं ॿी वसियत इहा त अबू दरदा नमाज़ कॾहिं बि न छॾिजांइ, कहिड़ी बि सूरत में नमाज़ न छॾिजांइ। छो? नमाज़ छॾण वारनि जो अंजाम ॾाढो बुरो आहे, अल्लाह जी नज़र में ॾाढा ज़लील ऐं रुसवा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते फरमाइनि त जंहिं माण्हू हिकिड़ी बि नमाज़ छॾी उहा अल्लाह जे ज़िमे खां ॿाहिरि आहे। पोइ उन ते शैतान, पोइ उन ते जादू, पोइ उन ते हिसाब, पोइ उन ते दुनिया वारा सभु ग़ालिब अचो वञनि। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मथां नाज़िल शुदा क़ुरान रब्बुल आलमीन फरमाए थो जेके माण्हू नमाज़ छॾनि था, ऐं उहे नमाज़ कीअं था छॾनि? सूरतुल माइदा आयत नंबर 91 रब्बुल आलमीन फरमाए थो
इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िया बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा फिल खम्रि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलाति फ़हल अंतुम मुंतहून। मौला करीम जो कुरान मुक़द्दस किताबा ओ उन कुरान के अंदर अवां जे मुझे पालनहार मालिक करीम फरमायो ओ शैतान सुबह शाम हर वक्त इन कोशिश में हुंदो आ तो इंसानन के शराब प्यारिया, इंसानन के नशियावर शयूं इस्तेमाल कराया, इंसानन का जुआ कराया, ओ जुआ कराए मंशियात खाराए प्यारे और इन्हनि जे दरमियान दुश्मनी के पैदा कया, हसद ऐं साड़ के बुग़्ज़ के पैदा कया, पोइ छा थींदो वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह। ऐं इन सां ॻाल्हाई कोन थो इन जी मस्जिद में नमाज़ ते कीअं वञा ऐं इन जो बूथ ॾिसण जे लाइ तयारु कोन आहियां, इन सां गॾु बि ही नमाज़ पढ़ा। इहे फ़िलाणे फ़िरके वारनि इन जी मस्जिद में नमाज़ पढ़ण ही जायज़ कान्हे का। अज़ीज़ दोस्तो, ये मुसलमान जो ज़मीर कौन थो ॻाल्हाए, इहो मौला करीम जे कुरान मुताबिक़ शैतान थो ॻाल्हाए। बुग़्ज़ हसद साड़ कीनो पैदा थो कराए। ज़ाती इख़्तिलाफ़ आहिनि पर नमाज अल्लाह जी नमाज इख़्तिलाफ़ ज़ाती नमाज अल्लाह जी गॾु पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं। रब्बुल आलमीन फरमाए थो सॼो चक्कर शैतान जो आहे ऐं जेको इंसान ईअं करे थो वो शैतान जो पैरोकार, शैतान जो यार। रब्बुल आलमीन फरमाए थो वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलाति फ़हल अंतुम मुंतहून। शैतान हर वक्त इहा कोशिश कंदो आहे त आऊं इंसान के अल्लाह जे ज़िक्र खां, अल्लाह जी नमाज खां रोकियां। अॻिते रब्बुल आलमीन अवां साईं मूंसां मुख़ातिब थियो आहे फ़हल अंतुम मुंतहून। ए मुंहिंजा बानो ॿुधायो ऐं रब तव्हां खे हुकुम कयां थो त तव्हां नमाज़ पढ़ो, शैतान चए थो त नमाज़ न पढ़ो। हाणे रब्बुल आलमीन तव्हां खां मूंखे फ़ैसिलो थो वठे तो ॿुधायो तव्हां शैतान जी वठी करे बेनमाज़ी थींदव या मूं रब जो हुकुम तस्लीम करे पंज वक्त नमाज जा पाबंद थींदव। रब पुछे थो हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे शैतान जो थिए, हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे रब जो थिए। रब जो थींदो इज़्ज़त आहे, जेकॾहिं रब जो न थींदो ज़िलालत ख़्वारी रुसवाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो तज़किरो कयो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं ऐं जिन्हनि जिन्हनि पैगम्बरनि जा अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में नाला ज़िक्र कया उन्हनि जा चंद मिसाल तो नमाज ते केतिरे क़दुरु पाबंद हूंदा हुया। यहया ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज जो पाबंद आहे, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज जो पाबंद आहे, इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन का दुआ तो करे रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात व मिन दुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। ए मुंहिंजा मौला करीम मूंखे पंज वक्त, ए मुंहिंजा मौला करीम मूंखे नमाज जो पाबंद कजाए, ए मुंहिंजा मौला करीम मुंहिंजे औलाद खे बि नमाज जो पाबंद कजाए। ए मुंहिंजा मौला करीम सिर्फ़ दुआ घुरी छॾे कान ॾिनी आहे, ओ या दुआ क़बूल कराइण जे लाइ बि रब खे मिनथूं पियो करे, दुनिया वारनि खे न, दुनिया वारनि जा सदका हीला वसीला कोन थो ॾे। मुंहिंजा अल्लाह दुआ क़बूल करण वारो बि तूं रब आहे। इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पुटड़ो अता कयो आहे, फरमाई वकान यअमुरु अहलहु बिस्सलाति वज़कात वकान इंद रब्बिही मर्ज़िया। इब्राहिम दुआ घुरिया पाण नमाज जो पाबंद थियो, रब्बुल आलमीन पुटड़ो अता कयो आहे इस्माइल, उहो बि नमाज जो पाबंद आहे। सिर्फ़ पाण न यअमुरु अहलहु पंहिंजी घरवारी खे बि नमाज जो हुकुम थो ॾे, पंहिंजी अम्मड़ खे बि नमाज जो हुकुम थो ॾे, पंहिंजी भेण खे बि नमाज जो हुकुम थो ॾे, पंहिंजी धीअरनि खे बि नमाज जो हुकुम थो ॾे, पंहिंजे पुटड़नि खां बि नमाज तो पढ़ाए। वकान इंद रब्बिही मर्ज़िया। ओ इहो इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पाण नमाज पढ़ण जे करे रब खे राज़ी करे चुको आहे, घरवारनि खे नमाज जो हुकुम ॾियण जे करे रब खे राज़ी करे चुको आहे। अॻिते रब्बुल आलमीन छा फरमायो, फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़ुन अज़ाउस सलात वत्तबअुश शहवाति फ़सौफ़ यल्क़ौन गय्या। सुठनि खां पोइ बुरा आया, बदबख़्त आया, जिन्हनि छा कयो, अज़ाउस सलात नमाज के ज़ाया करे छॾियऊं, नमाज के छॾे ॾिनऊं, नमाज जी बेपरवाही, वत्तबअुश शहवात पंहिंजी नफ़्सानी ख़वाहिशात जे पोयां। ठीकु आहे नमाज न पढ़ीसूं त मड़ी ख़ैर आहे, मोबाइल हलाए वठूं, हलिया ड्रामो ॾिसी अचूं, हला हेॾा घुमी अचूं, हला ही कमु करे अचूं, हलिया ही कमु।
रब्बुल आलमीन फरमाए तो ये बुरा इंसान अथव। सूरतुल मरियम आयत नंबर 59 मता को इतराज करे 16 से पारवा। रब्बुल आलमीन फरमाए तो फखलफ मिन बादिहिम खल्फुन अज़ाउस सलात, ओ सुठन का बाद में बुरा रुसवा कुन जलील इंसान आया जिन्हनि रब जी नमाज के ज़ाया करे दिनो, रब जी नमाज के छॾे दिनो, रब जी नमाज के तर्क करे छॾियो। वत्तबउ शहवात, पंहिंजे शहवात जे पोयां लॻा, पंहिंजे नफ्स जे पोयां लॻा। रब्बुल आलमीन फरमाए तो फसौफ यल्क़ौन गय्या, ओ दुनिया में तो ज़लील ऐं रुसवा थींदा पर आखिरत में भी इन्हनि जो अंजाम गैया जहन्नम जे वादी थींदी। दुनिया में कहिड़ो अंजाम? सूरत ताहा 16 सिपारो आयत नंबर 124 फरमाई वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। ओ मौलाए करीम फरमाए तो दुनिया वारो ख़बरदार थी वञो, जेकॾहिं नमाज़ पढ़ंदो मूं रब जो ज़िक्र कंदो त इज़त वारा थी वेंदो, मूं रब जी रहमत जा मुस्तहिक़ थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां नमाज़ छॾे ॾिनी, मूं मौलाए करीम जो ज़िक्र छॾे ॾिनो, मूं मौलाए करीम जी इबादत छॾे ॾिनी आहे, पहिरियों कम रब जे तरफ़ां इहो थींदो फ़इन्न लहू मईशतन ज़नका, उन जी मईशत उन जी ज़िंदगी ऐं रब्बुल आलमीन तंग करे छॾींदुसि, उन जी ज़िंदगी में परेशानियूं ऐं मुसीबतूं नाज़िल कंदो रहंदुसि। वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा, ओ क़यामत वारे ॾींहुं बदबख़्त जॾहिं ईंदो, दुनिया में अखियुनि सां ॾिसंदो पर क़यामत वारे ॾींहुं नाबीनो अंधो थी ईंदो। ओ पुछा कयो अखियुनि जो क़दुरु उन्हनि खां जिन्हनि खां रब दुनिया में अखियूं खसे वरितियूं आहिनि। ओ पुछा कयो क़दुरु उन्हनि खां हथनि जो, पेरनि जो, जिस्मानी उज़वनि जो, जिन्हनि खे रब्बुल आलमीन बतौर इम्तिहान जे हिन दुनिया में इम्तिहान वरितो आहे। पुछा कयो उन्हनि खां उज़वनि जो क़दुरु छा आहे? तव्हां ऐं आऊं सही सलामत मस्जिदनि में ख़वाहिशात में रब्बुल आलमीन जे ॾमर जा मुस्तहिक़ थींदा पिया रहूं, नमाज जी परवाह कान्हे का। अल्लाह अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमाए तो ये बदबख्त इंसान। सूरत ज़ुख़रुफ़ 5 सिपारो मौलाए करीम फरमाए तो वमन यअश अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फ़हुव लहू करीन। जेको नमाज खां बाग़ी आहे, जेको नमाज नथो पढ़े, जंहिं वटि नमाज पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे, रब फरमाए तो उन जो दोस्त असां पंहिंजे तरफ़ां शैतान मुक़ररु कंदा आहियूं। व इन्नहुम लयसुदूनहुम अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। रब फरमाए तो पोइ ये दुनिया में प्या याशी कंदा, प्या गुनाहनि जा कम कंदा, सम्झंदा त असीं चङा आहियूं। वरी कोल छा चवंदा आहिनि? नियत साफ़ त मंज़िल आसान, नमाज़ूं हे पढ़नि जिन्हनि जी नियत खोटी आहे। रब फरमाए थो इन्हनि जी पंहिंजी नियत खोटी आहे, जेके शैतान जे चकर में अची करे मूं रहमान जे ज़िक्र खां गाफ़िल थी विया। रब फरमाए थो शैतान इन्हनि जो दोस्त आहे, इन्हनि जी ज़िंदगी मूं रब जे तरफ़ां तंग आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो ॾमर, अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब ऐं आज़माइशूं इन्हनि जे मथां। अल्लाह अकबर। जॾहिं मौत ईंदी तॾहिं बि अज़ाब, जॾहिं क़बर में दाख़िल कयो वेंदो। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ बाबुल मय्यत युस्मउ ख़फ़्क़ुन निआल जे तहत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था दफ़न थियण खां बाद में फ़रिश्ता सवाल कंदा तुंहिंजो रब केरु आहे? जेकॾहिं नमाज़ी हूंदो त जवाबु ॾींदो मुंहिंजो रब अल्लाह। सवाल कंदा तुंहिंजो नबी केरु आहे? जेकॾहिं नमाज़ी हूंदो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फर्मा बरदार हूंदो, हदीस अल्फाज़ आहिनि, त जवाबु ॾींदो मुंहिंजो रब मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। जेकॾहिं नमाज़ी हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फर्मा बरदार चयो मञींदड़ हूंदो। पुछा थींदो इस्लाम कहिड़ो? चवंदो त मुंहिंजो इस्लाम दीन आहे। पुछा थींदो तो ही किथां पढ़ियो? ही ॻाल्हि तो किथां आंदी, किथां परख वरितई? चवंदो त मूं अल्लाह जो क़ुरान किताब पढ़ी करे इहा शइ हासिल कई। अल्लाह अकबर। ऐं जंहिंखे जेकॾहिं इहे शयूं न आयूं, जवाब न आया, त पोइ चवंदो मूंखे त ख़बर कान्हे का त रब केरु आहे। जिन्हनि जो ही बि रब आहे, ही बि रब आहे, ही बि रब आहे, ही मुसीबतूं परे करे, ही रोज़ी थो ॾे, ही बीमारी परे थो करे, जिन्हनि जा मुश्किल कुशा दुनिया वारा ठहियल आहिनि। उहो चवंदो मूंखे ख़बर कान्हे का, पर दुनिया जे वाताऊं ॿुधंदो हुउसि त अल्लाह रब आहे, मूंखे ख़बर कान्हे। ॿेड़े वरी सवाल थींदो तुंहिंजो नबी केरु आहे? जवाबु ॾींदो त मूंखे त ख़बर कान्हे, पर दुनिया वारा ईअं चवंदा हुया, इन जे करे आऊं बि चवंदोसि त मुहम्मद नबी आहे। पुछा थींदो तुंहिंजो इस्लाम छा आहे? चवंदो मूंखे त ख़बर कान्हे, पर दुनिया वारा ईअं चवंदा हुया त मुंहिंजो इस्लाम दीन आहे। अल्लाह अकबर।
फरिश्ता छा चवंदा, ला दरईत वला तलईत, भाऊ तो न पाण परख कई न तहकीक कई, वला तलईत न वरी तो पाण तिलावत कई। अल्लाहु अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था पोइ छा थींदो? ओ जेको बेनमाज़ी हूंदो लाजवाब थी वेंदो। जंहिं नमाज़ ई कान पढ़ी उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो रब दुनिया वारनि जे साम्हूं बि सजदा रुकू कोन कयईं, बल्कि अॼु जो मुसलमान दुनिया वारनि जे लाइ सजदा रुकू करे थो, क़बरनि ते झुकंदो, क़बरनि खे चुमियो ॾींदो, रब जी नमाज़ कोन पढ़ंदो। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था पोइ हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी नबी अलैहि बाबु तहज्जुद बिल लैल, नबी अली हदीस नंबर 1143 जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन बेनमाज़ी का इन सवालनि खां बाद में पोइ क़बर में जॾहिं दफ़न थींदो सवाल थींदा, पोइ छा थींदो? हिकिड़ो वॾो पथर खणंदा फरिश्ता। कहिड़ो पथर? हदीस शरीफ़ जो किताब मुस्नद अबी याला सीरीज़ अबी सईद अल खुदरी रज़ी अल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था लौ अन्न मक़मअम मिन हदीदिन लौ वुज़िअ अलल अर्ज़ वजतमा अलैहि सक़लानु मा अक़ल्लुहु मिनल अर्ज़। ओ क़बर जे अंदरि जेको फरिश्तनि जे हथ में पथर हूंदो, जेको फरिश्तनि जे हथ में हथोड़ो हूंदो, ओ जेको इन बेनमाज़ी जे मथे खे हणंदा उहो एतिरो त वज़नी हूंदो जेकॾहिं दुनिया जी ज़मीन ते रखियो वञे तमामु तर अबे आदम खां वठी ता आख़िरत ताणी ते पैदा थींदड़ इंसाननि खे गॾु कयो वञे, सभिनी जिन्ननि खे गॾु कयो वञे, मा अक़ल्लुहु मिनल अर्ज़, उन हथोड़े खे उन पथर खे चोरे बि नथा सघनि, एतिरे क़दुरु वज़नी हूंदो। छाजी सज़ा? अम्मल्लज़ी युस्लगु रअसुहु बिल हजर याख़ुज़ुल क़ुरआन फ़यरफ़ुज़ुहु व यनामु अनिस सलातिल मक्तूबा। इहा सज़ा छो पई मिले? पत्थर छो पियो लॻे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहो बदबख़्त दुनिया में फ़र्ज़ी नमाज़ खां सुतो पियो हूंदो। ख़ुसूसन असांजा नौजवान, असांजी जमात में अल्हम्दुलिल्लाह जेके बुज़ुर्ग पोढ़ा आहिनि वीचारा ॾकी सकी लुॾी सुॾी बि नमाज़ में पुॼी वेंदा आहिनि। नौजवान सॼी राति हलाईंदा मोबाइल टच, छा आहे? फेसबुक ते रुगो टाइम ज़ाया, व्हाट्सअप ते रुगो टाइम ज़ाया, पोइ सुम्ही रहंदा राति जो 2 बजे 1 बजे, पोइ फजर नमाज़ ते सुता पिया आहिनि। नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो इहो बदबख़्त फजर नमाज़ सलात फ़र्ज़ खां सुतो पियो हुयो, इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन क़बर में इन जे मथां अहिड़ो पत्थर जो अज़ाब मुसलत कयो आहे जो जिन इंसान गॾिजी करे खणनि त न बि खणी कोन था सघनि। क़यामत ताणी हिकिड़ो लॻो जान कान छुटंदी। हिते हिकिड़ो कंहिंखे ॿिए हथीड़ो डंडो लॻी वञे न ख़बर पइजी वेंदी त केतिरे क़दुरु अज़ाब आहे, केतिरे क़दुरु तकलीफ़ थिए थी। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, खेल तमाशा खिल भोग सभु पंहिंजी जॻह ते, शरीयत खे सीरीज़ में वठो, अल्लाह जे अज़ाबनि खे हक़ सम्झो, जेकॾहिं न त आख़िरत परे जी ॻाल्हि आहे, दुनिया में बि रब्बुल आलमीन तव्हांखे मूंखे तबाह करे सघे थो। रब्बुल आलमीन फरमाए थो जॾहिं इहे क़यामत वारे ॾींहुं उथंदा महशर जे मैदान में बेनमाज़ी, बेनमाज़िन जो दुनिया में अंजाम मईशत तंग, क़बर में अज़ाब, जॾहिं महशर मैदान में उथंदा अंधा थी करे उथंदा, जवाब छा ॾींदा? सूरत ताहा हवालो पेश करे चुको आहे। क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा। ए मुंहिंजा मौलाए करीम, दुनिया में तो मूंखे वॾियूं वॾियूं अखड़ियूं हुयूं, आऊं ॾिसंदो हुयुसि, अॼु मूंखे नाबीनो करे छो थारियो अथई? रब्बुल आलमीन फरमाए थो कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। ए बदबख्त, दुनिया में तो वटि मूं रब जे क़ुरान जो आयतूं आयूं, जिन्हनि तोखे चयो नमाज़ पढ़, जिन्हनि तोखे चयो कूड़ न ॻाल्हा, जिन्हनि तोखे चयो ज़िना न कर, जिन्हनि तोखे चयो शराब न पी, जिन्हनि तोखे चयो मंशियात इस्तेमाल न कर, तूं मुंहिंजे मौलाए करीम जे क़ुरान जे आयतनि खे भुलाए छॾियो हुयो, उन्हनि खे इज़त कान ॾिनई, उन्हनि जी परवाह कान कई। वकज़ालिकल यौम तुनसा, अॼु जे ॾिहाड़े तुंहिंजो अंजाम इन जे करे आहे जो तूं दुनिया में मूं रब जे क़ुरान जो एहतराम कोन कयो, क़ुरान जो चयो कोन मञियो, मूं रब्बुल आलमीन जे तरफ़ां इन जे करे अॼु आऊं तोखे अंधो करे उथारियो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। गॾु कंहिंसां हूंदो, असां चवंदा मुसलमान आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, बेड़ा ई पार आहिनि, पोइ भले जेको कुझु कंदा वञूं, पोइ सोणे अली रज़ी अल्लाह तआला खे ख़बर कान हुई त जंहिं कलमो पढ़ियो उन जा बेड़ा पार, छो चयईं त बेनमाज़ी मर्द औरत काफ़िर आहे? अल्लाहु अकबर।
बेनमाजी जो अंजाम। हदीस शरीफ किताब मुस्नद अहमद सीरी से अब्दुल्ला बिन अमर बिन आस हदीस नंबर 6576 जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था बेनमाजी क़यामत वारे ॾींहुं उथंदा। हिकिड़े पासे फिरौन बि हूंदो, कारून बि हूंदो, हामान बि हूंदो, उबय इब्न खल्फ बि हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था मन हाफ़िज़ अलैहा, ओ जे 5 वक्त नमाज़न जी पाबंदी कई, हिफाजत कई, नमाज पढ़ी, ओ क़यामत वारे ॾींहुं उन जे लाइ निजात हूंदी, क़यामत वारे ॾींहुं उन जे लाइ बुरहान हूंदो। ओ या नमाज रब्बुल आलमीन जी बारगाह में सिफारिश करे इन खे जन्नत में वठी वेंदी। रब्बुल आलमीन फरमाए थो ओ या नमाज क़यामत वारे ॾींहुं नमाज़ी जे लाइ रोशन हूंदी, रोशन ताज पारायो वेंदो त ए मुंहिंजा मौलाए करीम तुंहिंजो चयो मञी करे दुनियावी सभु मसरूफ़ियात छॾे करे, दुनियावी ख़वाहिशात छॾे करे, दुनियावी महफ़िलूं दोस्तूं भत भोत बनी बारा नमाज जे टाइम ते मुंहिंजे टाइम ते सभु छॾे करे हलियो आयो मूंखे पढ़ी। ए मुंहिंजा मौलाए करीम हिन मूंखे पढ़ियो, अॼु जे ॾियारे आऊं हिन जे लाइ दलील आहियां, अॼु जे ॾियारे आऊं हिन जे लाइ बुरहान आहियां, अॼु जे ॾियारे आऊं हिन जे लाइ रोशनी आहियां। ए मुंहिंजा मौलाए करीम हिन जो ख़ताऊं माफ़ कर, हिन खे जन्नत नसीब कर। इहो माण्हू कामयाब। वमन लम युहाफ़िज़ लम यकुन लहू नूरुन वला बुरहानुन वला निजात। जे नमाज न पढ़ी ओ 5 वक्त नमाज़न जी हिफ़ाज़त न कयई, हिकिड़ी पढ़ी 4 छॾे ॾिनई, 4 पढ़ी हिकिड़ी छॾे ॾिनई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो 5 वक्तनि जी हिफ़ाज़त न कई, न इन जे लाइ नूर हूंदो, न इन जे लाइ दलील हूंदो, न इन जे लाइ नजात हूंदी। वकान यौमल क़ियामत मा कारून बेनमाज़िया आहे मुसलमान कलमो पढ़ंदड़ा ओ हिकिड़ो अमल दुनिया में नमाज जो छॾे आयो आहे। उमरा बि कई कया, हजूं बि कई कयूं, सदकात ख़ैरात बि कई कया, कई ख़ैरातूं ग़रीबनि खे खारायूं, पर नमाज कान्हे का। हदीस शरीफ जो किताब मुस्नद अहमद हदीस मौजूद आहे। कंहिंखे एतिराज़ हुजे त अल्हम्दुलिल्लाह असां ॻाल्हाईंदा आहियूं दलील सां, कूड़ा ठका न, कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा किस्सा न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो वकान यौमल क़ियामत मा कारून, बेनमाज़ी कारून सां गॾु हूंदो, बेनमाज़ी फिरऔन सां गॾु हूंदो, बेनमाज़ी हामान सां गॾु हूंदो, बेनमाज़ी उबय इब्न खल्फ सां गॾु हूंदो। इन 4 सां छो? जेको कारून हुयो मालो दौलत जे चक्कर में बादशाह थियो, इहो गर्क ई तबाह थियो। जेको इंसान मालो दौलत जे चक्कर में अची करे नमाज खे छॾे ॾींदो, इन जे करे कारून सां गॾु हूंदो। ओ जेको हुकूमत जे करे, बादशाहत जे करे नमाज खे छॾे ॾींदो, क़यामत वारे ॾींहुं फिरौन सां गॾु हूंदो। छो? फिरौन बादशाह जे करे अल्लाह जे रसूल मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे चए जो इनकार करे छॾियो। ओ जेको कारून हामान हूंदो, वज़ारत जे करे, उहिदे जे करे, ऑफिसर थींदे जे करे नमाज छॾे ॾिनी, उहो माण्हू हामान सां गॾु हूंदो। छो जो हामान वज़ीर हुयो, हिन वज़ारत जे करे नमाज छॾी, वज़ीर हामान सां गॾु हूंदो। उबय इब्न खल्फ जहन्नमी हूंदो, काफ़िर हूंदो, बेनमाज़ी उन सां गॾु हूंदो। छो? कारोबार, तिजारत, दुकान दड़ी ॾेती लेती जे करे हिन माण्हू नमाज छॾे ॾिनी, इहो काफ़िरनि सां गॾु हूंदो। ता अंजाम इहो थींदो, रब जे तरफ़ां हुकुम थींदो, हिननि खे जहन्नम जे हवाले कयो। जॾहिं जहन्नमी न जेके बेनमाज़ी जहन्नम जे हवाले कया वेंदा। 29 सिपारो सूरतुल मुद्दसिर फी जन्नाति यतसाअलूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतिमुल मिस्कीन व कुन्ना नखूज़ु मअल ख़ाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन। रब्बुल आलमीन फरमाए तो जन्नती जन्नत में, जहन्नमी जहन्नम में। ओ जन्नती जहन्नमनि खां सवाल कंदा मा सलककुम फी सकर, हिन सकर जी वादी में, जहन्नम जी वादी में तव्हांखे कंहिं उछलारायो? हालांकि दुनिया में तो तव्हां वॾा बोतार सरदार चालाक हुयो, फने खान हुयो, अले छा मां छा ॻाल्हाईंदा हुयो, वॾा उहिदा, वॾियूं ॻाल्हियूं, पर अॼु हिन वादी में छो? ऐं सकर कहिड़ी वादी आहे? इहा साॻी सूरतुल मुद्दसिर। रब फरमाए थो अहिड़ी ख़तरनाक सकर वादी आहे, लव्वाहतुल लिल बशर, जेको इंसान उन जे अंदरि उछलियो वेंदो, उन इंसान जो जिस्म गोश्त साड़े करे राख करे कारो करे छॾी हिकु झटके में। ऐं जहन्नम जी बाह बेनमाज़नि खे जॾहिं ॾिसंदी, परे खां दाऊं कूकू कंदी त इनखे दुनिया मुंहिंजे अंदरि उछलियो त आउं इनखे ॿुधायां रब जी नाफ़रमानी कीअं कबी आहे। जवाबु कहिड़ो ॾींदा? लम नकु मिनल मुसल्लीन। ईअं कोन चवंदा त पाणी हुयो, कलर हुयो, दोस्त आया, भत हुयो, इन जे करे नमाज़ कोन। डायरेक्ट जवाबु ॾींदो लम नकु मिनल मुसल्लीन, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं।
वलम नकुन नुतइमुल मिस्कीन, गरीबन मिस्कीनन के खाधो कोन खाराईंदा हुआसीं। व कुन्ना नखूज़ु मअल ख़ाइज़ीन, ऐं जेके माण्हू दीन ते इतराज़ कंदा हुआ, जेके माण्हू दीन ॿुधाइण वारनि ते इतराज़ कंदा हुआ, असां बि उन्हनि सां गॾिजी करे उन्हनि जे ॻाल्हियुनि ते हली करे उन्हनि खे सपोर्ट करे दीन वारनि जी दुश्मनी, क़ुरान और हदीस वारनि जी दुश्मनी, अल्लाह जे दीन खे असां कूड़ो भाईंदा हुआसीं। रब फरमाए तो इन जे करे इन्हनि जो ठिकाणो जहन्नम। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, जंहिं वटि नमाज कान्हे का रब्बे काबा जो कसम आहे, इस्लाम जा सभु कम उन वटि मौजूदु हुजनि, पर जेकॾहिं नमाज कान्हे का, असांजो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आहे, ईअं ईमान आहे जीअं क़ुरान जे सचे हुजण ते ईमान आहे। बेनमाज़ी के न दुनिया में सुकून है इज़्ज़त, न कब्र में सुकून है इज़्ज़त, न आखिरत में सुकून है इज़्ज़त। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह ताला मूंखे अवां खे कुरान और हदीस पढ़ण समझण उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं नमाज जी पाबंदी करण, नमाज जो पाबंद थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल